अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त हिन वक़्तु सीज़न हले पई कॉटन क्रॉप जी ऐं सभ खां घणो जेको असांजे आबादकारनि जो प्रॉब्लम हले पियो गंद गाह खे ख़तमु कीअं कजे। सिधी ॻाल्हि हाणे हीअ असां त मथो हणी सोशल मीडिया ते बीह रहिया आहियूं, उन जे बावजूदि जेको आहे सो माण्हू इहे ई सुवाल कनि था साईं गिलासो पेट केतिरी हणूं, कहिड़ो गाह मारींदी, कीअं मारींदी, वरियो हणियो वरियो फोटो मोकिलींदो, यार गाह त मो कोन। मेन रीज़न तुंहिंजो मक़सदु हिन में दिमाग़ में कहिड़ो आहे? अस्सलाम वालेकुम आबादकार दोस्तों, पंहिंजो अब्बास फार्म ते जेके ग्लाइसोसेट लॻायूं आहिनि असां ऐं उन में मूं तजुर्बा कया आहिनि। साईं मोहम्मद खान जा तजुर्बा पोयां किताबुनि मां लिखियल या कंपनी वारनि जा सभई ॾिसण खां पोइ मूं जेका बि ग्लाइसोसेट ते जेको तजुर्बो कयो आहे ऐं जो मां 100 रिज़ल्ट साबित किया था ॾिठो वञूं हुते, त इहो आहे त पहिरीं ॻाल्हि त ग्लाइसोसेट जो डोज़ वणनि ते 200 सीसी लाज़मी आहे। वधी वियो त ख़ैर आहे, 200 खां 250 थी वियो 300 थी वियो त ख़ैर आहे, या नोट करे 200 ऐं उन खां गॾोगॾु जीअं पाण काम मिलायूं पिया न 50 सीसी काम, ॿ शयूं इहे मिलाइणियूं आहिनि। ॿी बनी हेड़ी जहिड़ी हींअर ई गप में पई थी आहे न, बनी माना राति जो भरायो, सुबुह जो तव्हां हुन में स्प्रे कयो, पर छिती गप हुजे, छिती गप, पर नोज़ल जेको आहे न साईं जेसि ताणी 5 सोराखनि वारो न लॻाईंदा इते मार खाए पियो आबादकार। तव्हां नोट करे छॾियो त तव्हां नोज़ल पिया हणो डोआल गोल्ड वारी, जिथे हिते बीठा आहियूं ही गाह बीठो आहे, हिनखे चई ऐं बीह रहे सहारी खे त बाबा या नोज़ल न इस्तेमालु कर, पर वरायो डोआल गोल्ड वारी नोज़ल ते हणनि पिया। हीअ दवा हमेशह ज़िग ज़ेग में लॻंदी आहे, हीअं लॻाइबी आहे, फुहारो कबो आहे, इहा हीअं करे खिरे में कोन वञिबो आहे। उन करे जेके बि आबादकार तव्हां नोट कयो, तव्हां मार खाए न सिद्दीक़ जो प्रैक्टिकल आहे हिन वक़्तु, हू मूंसां गॾु 20 सालनि खां गॾु कमु कयो अथसि, तंहिंखां पोइ बनी में बीही दवा कराईंदो आहे, त भई चवे पियो न त नोज़ल ई तव्हां सही न पिया इस्तेमालु कयो, दवा खां वधीक अहमियत नोज़ल जी अथव। जेको पाण 5 सोराखनि वारो नोज़ल हणूं था न, इहो लॻे थो वञी डायरेक्ट हिन वण जे पाड़ खे ही हणनि था, जेको जेट फैन जेको अचे पियो न, इहो वञे पियो तरे में इहो तरो अॻे ई साफ़ आहे, छो जो इहो डुअल गोल्ड या जेका बसि वग़ैरह आई, त उन में जेॾी महिल हिननि हयो त उन में बि उहो ई नोज़ल लॻायो अथनि न, त उहो हिनखे तरे खे क्लीन करे वियो आहे। हाणे हीउ जेको हारी अचे पियो, इहो वरी साॻी जॻह तां वञे पियो न, वण जी पाड़ में वञो ऐं वण जे बठे वारे ॿई पासा जेके कवर कयो, कवर तॾहिं थींदा जॾहिं 5 सोराखनि वारो नोज़ल। ऐं तव्हांजो 3G जेके जिन्स हूंदी, जेकॾहिं तव्हां गिलास में 300 हणी छॾियो त कुझु कोन थींदव, को कतई कोन सड़ंदो, पर नोज़ल जो इस्तेमालु हक़ीक़त में तव्हांखे ॿुधाए छॾियां त इन जे लाइ हिकिड़ी नोज़ल थींदी आहे जंहिंखे जेका जाफ़र बिरादर हुनखे छा चइबो आहे, फोम नोज़ल चइबो अथव। उहा नोज़ल 1000 रुपए जी नोज़ल आहे, ख़ासि तौर ते हिन गाह जे लाइ। उहा जे कंदो त तव्हांजी रिज़ल्ट 200% ईंदी। टांकी जेॾी महिल भरीनि न साईं, त अधु टांकी पाणी जी, अध खां पोइ विच में दवा मिलाइनि, दवा खां पोइ बकाया पाणी विझनि ऐं टांकी खे लोडो ॾेई, जीअं पाण माधाणी खीर विलोड़ंदा आहियूं ईअं ई माना लोडो ॾेई उन खां पोइ पुठनि ते रखनि। अच्छा, अञा एक्स्ट्रा तव्हां चओ था रिज़ल्ट अचे त पोइ हिन में गिलासो पेड़ में पाणी तव्हां नलके वारो विझो, नलके वारो पाणी विझंदा त वधीक रिज़ल्ट ईंदो। नंबर ॿी ॻाल्हि वरी उहो चवंदा एकड़ में घणा लीटर लॻंदा, बाबा तव्हां 200 सीसी हणंदा वञो, जिथे ख़तमु थिए पोइ 2 लीटर लॻनि, 2.5 लॻनि, 3 लॻनि, लॻी वञनि। हिन जो को बि जेको आहे सो कोन अथव। ऐं कुझु त ख़ुदा जा बंदा असांजे हिन वीडियो खे सॼो ॿुधंदा कयो, त हिन में जेके असां मेन ॻाल्हियूं चवंदा उन ते केरु अमल करे कोन थो। वीडियो जो मुंड ॿुधियो वरी ठक मूंखे फोन कराइनि त साईं इहा दवा घणा सीसी विझूं, अड़े कहिड़ी कंपनी विझो, बाबा जंहिं कंपनी वणेव ते जी विझो, पर जेकर तव्हां चओ था सभ खां भली दवा कहिड़ी कंपनी जी आहे, त पोइ सभ खां भली दवा अथव जाफ़र बिरादर कंपनी आहे, उन जी दवा जो नालो टॉप केयर अथव, उहा सभ खां भली आहे। बाक़ी असां जेको हिते पंहिंजे वणनि में हणूं पिया, असां टार्ज़न कंपनी जी काल जिन जेका दवा हणूं पिया। ऐं वरी तव्हां पुछंदो इहा त घणे लीटर मिले थी, अड़े भाउ मुंहिंजो दुकानु कोन्हे, पर तव्हां ॿुधी 1000 रुपया लीटर आहे। ऐं महिरबानी कयो इहे जेके मेन शयूं आहिनि, त मूंखे उन ॻाल्हि ते घड़ी घड़ी सुवाल करण ते वरी दोस्तनि जे त पोइ रुकावट बची वेंदी आहे, त माफ़ु कजो, का ॻाल्हि कोन्हे को। पर नोज़ल जो जेको आहे प्रॉपर यूज़ करिणो आहे तव्हांखे सुठे नमूने, तव्हां त 5 सोराखनि वारे नोज़ल हुजे, पाणी साफ़ या आठिल हुजे, ऐं दवा जो डोज़ जेको आहे सो जेकर छबर अथव बनी में त पोइ 200 सीसी गिलासो पेट ऐं 50 सीसी काम जे न त ठली 200 सीसी गिलासो पेट उॾाए छॾींदी हिनखे। पर नोज़ल जेका आहे त इन हाउ तव्हांखे 5 सोराख वारी इस्तेमालु नोज़ल ऐं नोज़ल खां पोइ गप लाज़मी आहे, या त सुक में ॾेई ॿेड़ी ठका पाणी करायो, 2 ऑप्शन आहिनि, या त गप में लॻाए छॾियो, इंशाअल्लाह ताला तव्हांजी जेका रिज़ल्ट ईंदी। हुन में न छबर बचंदो न सावड़ी बचंदो, न को बि गाह जेको खीणियूं वग़ैरह जेके बि न सॼियूं
क्लीन थी वेंदियूं। हाँ बिल्कुलु थींदो। सो इहा मुख़्तसर मालूमात हुई इन ग्लासोफिट जे बारे में जेका तव्हांखे ॾिसूं। उमेद हाणे हिन वीडियो ॿुधण खां पोइ तव्हां मुंहिंजो मैसेज कोन कंदो इन ॻाल्हि लाइ।